अॼु 1 मई पाकिस्तान समेत दुनिया जे तमामु मुल्कनि में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। 1 मई शिकागो जे मज़दूरनि जी यादि में आलमी ॾींहं तौरु मल्हायो वेंदो आहे। 1 मई मज़दूरनि जे ॾींहं जो बुनियादु 1986 ईस्वी वारे वाक़े सां जुड़ियल आहे। तंहिं वक़्तु मज़दूरनि पंहिंजे बुनियादी हक़नि ख़ासि तौरु 8 कलाक कमु, 8 कलाक आराम ऐं 8 कलाक ज़ाती ज़िंदगी जे मुतालबे लाइ आवाज़ु उथारियो हो। उन्हनि मज़दूरनि पंहिंजे हक़नि लाइ जान जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, जंहिंजी यादि में पाकिस्तान समेत अॼु सॼी दुनिया में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे। महिनतकश मज़दूर तबिको कंहिं बि मुल्क जी तरक़ी जो बुनियादु हूंदा आहिनि। फैक्ट्री हुजे या ॿनी ॿारो, रोड हुजनि या इमारतूं, हर जॻह ते हर कम में मज़दूर जी महिनत, पघर ऐं पोरियो शामिलु हूंदो आहे। जेतोणीकि अॼु पाकिस्तान समेत दुनिया भर में मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो पियो वञे, तॾहिं बि दुनिया जे हर कोने में रहंदड़ मज़दूर पंहिंजो ऐं पंहिंजे ॿचनि जे पेट गुज़र लाइ मज़दूरी करण ते मजबूर आहिनि। ॿिए तरफ़ अफ़सोस सां चवणो पवे थो त अॼु केतिरा ई मज़दूर पंहिंजे हक़नि खां महरूम आहिनि। घटि उजरत, कम जो ड्रिघो वक़्तु ऐं गैर महफ़ूज़ हालतुनि में बि कमु करण ते मजबूर आहिनि। 1 मई अॼोको मज़दूरनि वारो ॾींहुं असांखे इहो सबक़ु ॾिए थो त असां मज़दूरनि जे हक़नि जी हिफ़ाज़त लाइ आवाज़ु उथारियूं, इंसाफ़ ऐं बराबरी लाइ हिकु गॾिजी बीहूं ऐं हिकु अहिड़ो समाज ठाहियूं जिते हर महिनत कंदड़ खे इज़त, हक़ ऐं मुनासिब उजरत मिली सघे। अॼोके ॾींहं ते इहो अज़म करियूं त मज़दूरनि जे हक़नि लाइ हमेशह संदनि सां गॾु बीहंदासीं